अंदर जमीयत उलमा इस्लाम जिंदा चेतनाबाद तकबीर शान रिसालत खत्म नबूवत शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द समिअल्लाहु क़ौलल्लज़ीना क़ालू इन्नल्लाहा फ़क़ीरुन व नहनु अग़निया फ़क़द क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहमु उम्मती बिउम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़वाहुम अली औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सा मदीने वाले साईं ते आवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम अल्हम्दुलिल्लाह स्टेज पे मौजूद बुजुर्ग मौजा वॾड़ा मौजा अकाबिर मौजा असलाफ मौजूद आहिनि। उन्हनि जे साम्हूं मां का डिघी तकरीर करणु नथो चाहियां छोकी बयानात असांजे अकाबिरी ॿिया थींदा। मां चंद ॻाल्हियूं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शान में अवां जे साम्हूं अर्ज़ रखण थो घुरां। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे इन आयत में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शान बयान फरमायो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वो खुश नसीब आहे जेको हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहरो आहे ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यार आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफादार आहे। हर जगह ते साईं जन जंहिं बि सफ़र में निकिरंदा हा त सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे पाण सां गॾु खणी हलंदा हा। उहो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त अबू बकर फिल जन्नह हज़रत अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे। ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े पहाड़ ते बीठा हा। साईं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु भी साईं जन सां गॾु हा ऐं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु भी साईं जन सां गॾु हा। साईं जन उन पहाड़ के जॾहिं उन पहाड़ ते ज़लज़लो आयो त साईं जन पंहिंजो पैर मुबारक उनखे हणी करे फरमायो त ए पहाड़ तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी ऐं ॿ शहीद मौजूद आहिनि यानी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु त ही सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो शान आहे। अचो त मां तव्हांखे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो शान ॿुधायां। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वो खुश नसीब आहे जंहिं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजो सभु कुझु कुर्बान कयो। जॾहिं जंग जे अंदर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे जो ऐलान फरमायो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर खे बुहारी ॾेई आयो हथां जो सुई सॻो बि हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में पेश कई। सॼो माल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुर्बान कई। वो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं जंग जे मैदान में उन जे साम्हूं पंहिंजो पुटु थो अचे पंहिंजो पुटु चवेसि थो त
त तूं हुई जो मूंखे बख़्शे छॾी पर जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं इन जंग जे अंदरि तूं मुंहिंजे साम्हूं अची वञे हा ऐं मुंहिंजी नज़र तो ते पए हा त मां तोखे पंहिंजो पुटु न सम्झां हा अल्लाह जे रसूल जो दुश्मन सम्झी करे तोखे क़त्ल करे छॾियां हा मां तोखे अल्लाह जे रसूल जे मथां क़ुर्बान करे छॾियां तो वो सैयदना अबू बकर सिद्दीक पंहिंजो माल भी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुर्बान करे छॾियो ऐं पंहिंजा बच्चा ॿार सभु कुझु क़ुर्बान करण जे लाइ तयार हो तो वो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े दफ़े रस्ते में वञे पियो रस्ते में हिकिड़े शख्स अल्लाह तबारक व तआला जे शान में गुस्ताखी कई नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर शान अबू बकर सिद्दीक नारे तकबीर तमोजा मुहतरम दोस्तों त सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु रस्ते सां वञे पियो त हिकिड़ो काफ़िर अल्लाह तबारक व तआला जे शान में गुस्ताखी पियो करे छा पियो चवे त नऊज़ बिल्लाह तव्हांजो अल्लाह फ़क़ीर आहे जेको असां खां पिने थो पियो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे जॾहिं कननि ते इहे लफ़्ज़ पिया त सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु गुस्से में अची वियो ऐं जोश ऐं जज़्बे में अची वियो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु वञी उन काफ़िर खे थप हईं ऐं उन सां विड़ियो ऐं उनखे मार ॾिनई ऐं उन खां बाद में उनखे चई त अल्लाह जी गुस्ताखी थो करे मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं अल्लाह जी गुस्ताखी कंदे हिन वक़्तु मुंहिंजा हथ ख़ाली आहे पर जेकॾहिं मुंहिंजे हथ में तलवार हुजे हा त मां तुंहिंजी सिसी लाहे छॾियां सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु उतां निकिरी करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में पेश थियो ऐं होॾो काफ़िर भी साईं जे ख़िदमत में पेश थियो दाह खणी आयो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी त साईं जन खे अर्ज़ कई साईं तव्हांजे यार सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो साईं जन फरमायो कहिड़ो ज़ुल्म कयो अथई चई त मूंखे बेगुनाह मारियो साईं जन फरमायो त सैयदना अबू बकर सिद्दीक ये करे ही नथो सके पर दाह खणी आया हो त मां सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछा थो कयो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां साईं जन पुछा फरमाई ए अबू बकर छो तू इन सां विढ़ियो आहे छो इनखे मार ॾिनी थी सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो त साईं हिन अल्लाह जे शान में गुस्ताखी कई अल्लाह तबारक व तआला जे लाइ हिन फरमायो हिन चयो त नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक व तआला फ़क़ीर आहे असां खां पिने थो पियो तंहिंजे करे जॾहिं इन इहे लफ़्ज़ चया त मूंखे गुस्सो अची वियो इन जे करे मूं हिनखे मार ॾिनी साईं जन फरमायो त हे हज़रत अबू बकर सिद्दीक चवे थो त तूं गुस्ताखी कई आहे तॾहिं तोखे मार ॾिनी अथई त फौरन कसम खणण लॻो न सही मां इहा ग़लती न कई आहे मां गुस्ताखी न कई आहे तव्हांखे ख़बर आहे त काफ़िर हमेशह कूड़ ते कसम खणी वेंदा आहिनि पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन सैयदना अबू बकर सिद्दीक खे फरमायो ए अबू बकर तो वटि कोई शाहिद मौजूद आहे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो त साईं उते कोई भी मौजूद न हुयो सब काफ़िर हा कोई मुसलमान मौजूद न हो हाणे काफ़िर मुंहिंजे हक़ में काॾो शाहिदी ॾींदा तंहिंजे करे मां वटि कोई मुसलमान शाहिद या मुंहिंजे हक़ में कोई काफ़िर शाहिदी ॾे अहिड़ो को मूंखे नज़र नथो अचे साईं जन फरमायो त उसूल इहो आहे त तव्हां जे मथा दावा थी हाणे तहां जेको शाहिद पेश कंदो जेकॾहिं शाहिद पेश न करे सघंदो त पोइ फ़ैसिलो तव्हां जे ख़िलाफ़
सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु ये आसमान की तरफ नजर करे अल्लाह तबारक व तआला के दिल में अर्ज तो करे या अल्लाह मां त तुझे इज्जत जे खातिर इन सा बिड़ो या अल्लाह हाने मुझो फैसलो तुझे हथ में या अल्लाह मुझी इज्जत तुझे हथ में अल्लाह तबारक व तआला जने इन मंजर के पंहिंजे सामने ॾिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक मुखे सॾे थो पयो अल्लाह तबारक व तआला सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में शाहिदी दे करे कुरान जी आयत नाज़िल फरमाई लक़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। अल्लाह तबारक व तआला फरमायो त बेशक मां इहा ॻाल्हि ॿुधी त उहे जेके काफ़िर चवनि पिया त अल्लाह फ़क़ीर आहे ऐं असां वॾा शाहूकार आहियूं। मां इहा काफ़िरनि जी ॻाल्हि ॿुधी आहे। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जी शाहिदी ॾिनी इहा आयत नाज़िल फरमाई। ॼण अल्लाह तबारक व तआला तव्हां असां दुनिया वारनि खे ॿुधायो त हे दुनिया वारो तव्हां सैयदना अबू बकर सिद्दीक जा शाहिद बणिजो या न बणिजो मां अल्लाह पाण सैयदना अबू बकर सिद्दीक जो शाहिद तो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु के बारे में अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद के अंदर यह आयत नाज़िल फरमाई ऐं शाहिदी ॾिनी। अल्लाह तबारक व तआला सैयदना अबू बकर सिद्दीक जो शान बयान फरमायो त मोजा मुहतरम दोस्तों सैयदना अबू बकर सिद्दीक वो खुश नसीब है जो आखिरी वक्त में जने साईं हिन जहान के छॾनि पिया जने साईं हिन जहान के छॾनि पिया मरज़ुल मौत में हुया साईं बेहोश की हालत में हुजन ऐं जने होश अचे पियो वरी साईं के नमाज जो टाइम थे पियो त सहाबा अर्ज़ कनि पिया त साईं नमाज जो टाइम थी वियो आहे त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन सैयदना अबू बकर सिद्दीक जे लाइ फरमायो त मुरु अबा बकर फलयुसल्लि बिन्नास हज़रत अबू बकर सिद्दीक के चओ त माण्हुनि खे नमाज पढ़ाए। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ करण लगी त साईं सैयदना अबू बकर सिद्दीक रहमतुल्लाह उन जी दिल नरम आहे मता तव्हां खे मुसल्ले ते न ॾिसे ऐं तव्हां जे मुसल्ले ते बीही न सघंदो साईं उन जे लाइ तव्हां हुकुम न कयो ॿिए के सहाबी जे लाइ हुकुम कयो लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो मुरु अबा बकर फलयुसल्लि बिन्नास हज़रत अबू बकर सिद्दीक के चओ त नमाज पढ़ाए। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी में 17 नमाज़ूं अदा कयूं ऐं हिकड़ी एड़ी नमाज भी अदा कई जो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुसल्ले ते बीठा आहिनि साईं जन बिन माण्हुनि जो सहारो वठी करे सैयदना अबू बकर सिद्दीक वटि आया। सैयदना अबू बकर सिद्दीक ये साइड में साईं जन के ॾिठो इशारे सां सैयदना अबू बकर सिद्दीक ये पोइते थियण लगा लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे हथ मुबारक सां सैयदना अबू बकर सिद्दीक के मुसल्ले ते बिहारे ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक जे भरिसां भी ॼण हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अबू बकर सिद्दीक जी इमामत कराई ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक सॼी उम्मत जी इमामत कराई। तमोजा मुहतरम दोस्तों सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु वो खुश नसीबा जे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़यादत में साईं जन जे इब्तिदा में जेको पूरी उम्मत जी जेको इमामत कराई ऐं साईं जन जी ज़िंदगी में 17 नमाज़ूं सैयदना अबू बकर सिद्दीक जेको पढ़ाई त इहो सैयदना अबू बकर सिद्दीक जी ख़ुसूसियत आहे। अल्लाह तबारक व तआला सैयदना अबू बकर सिद्दीक के वॾो शान अता फरमायो आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तमाम असांखे सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान खे समझण जी तौफीक अता फरमाए ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। मां जेको कुझु चयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।